घर ते केरु आहे? हाँ अम्मा। अस्सलाम वालेकुम। अम्मा अम्मा रिश्ता तो आयो है। केड़ा हाल तेरी भेण? अम्मा 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 खुश तो आयो ना? हाँ पुत्र तू खुश है? हाँ अम्मा। यो सब खैर? हाँ मां बिल्कुल खैर। कुछ कमजोर दिसण में पियो अची। मां न न अम्मा अहिड़ी ॻाल्हि न आहे। केॾां थी वञी? पाड़े में अम्मा। वाह तूं चङी भेण आई। भाउ हेतिरे पंध तां हली आयो आहे ऐं तूं पाड़े में थी वञी। अम्मा अधे खे रुगो असां यादि न कंदा आहियूं पर पाड़े वारा बि यादि कंदा आहिनि। उन्हनि खे त ॿुधाए अचां। चङो अम्मा। चङो। अब्बा तो त ख़त ई कोन लिखियो त को अचां थो। अम्मा अचण वारा त बिना ख़त लिखण जे बि हलियाईंदा आहिनि। तॾहिं बि अब्बा इतला त ॾीं हा। अम्मा हाणे पंहिंजनि ॾांहुं अचण लाइ कहिड़ो इतला? इतला त उन्हनि खे ॾिबो आहे जिन वटि महिमान थी वञिबो आहे। तूं त ईंदो ई महिमान थी आहीं, वेंदो बि ईअं ई ॼण को महिमान हुजी। तुंहिंजो घर त जाम शोरे में आहे। अम्मा हाणे मां इहो जाम शोरे वारो घर छॾे आयो आहियां। हाणे सिघो वापसि न वञजांइ। अम्मा चयमि त इहो जाम शोरे वारो घर छॾे आयो आहियां। मुंहिंजी पढ़ाई पूरी थी चुकी आहे। सचपच? अम्मा भला मूं कॾहिं तोसां कूड़ ॻाल्हायो आहे? अब्बा तो जहिड़ो सदोरो पुट त ख़ुदा कंहिंखे ॾे। अम्मा छॾ मुंहिंजी सदोर पाए खे। तूं ॿुधाए तूं त ख़ुशि आहीं? अब्बा तुंहिंजे अचण जी ख़ुशीअ खां वधीक मुंहिंजी ॿी कहिड़ी ख़ुशी थींदी? अम्मा बाबा त दुकान ते हूंदो? हा पिण त जीअं सुबुह जो थो वञे त शाम जो थो मोटे। वॾो दुकान हुजे त नौकर रखे, नंढड़ो दुकान आहे पोइ पियो सॼो वक़्तु ॻहे। अम्मा ॾिस त केरु आयो आहे। तो जहिड़ो सदोरो पुट त ख़ुदा कंहिंखे ॾे। छॾ मुंहिंजी सदोर पाए खे। तूं ॿुधाए तूं त ख़ुशि आहीं? अब्बा तुंहिंजे अचण जी ख़ुशीअ खां वधीक
मुंहिंजी बि कहिड़ी ख़ुशी थींदी। अमा बाबा त दुकान ते हूंदो? हा, पिण त जीअं सुबुह जो थो वञे त शाम जो थो मोटे। वॾो दुकान हुजे त नौकर रखे, नंढड़ो दुकान आहे पोइ पियो सॼो वक़्तु ॻहे। अमा ॾिस त केरु आयो आहे। अचो, भली करे आई हैं। अचो। हे पुट, चङो भेण, मां थोरो थकल आहियां, कुझु देरि आराम करे वठां। तव्हां ॿई पाण में ॻाल्हायो, मां तव्हांजे लाइ चांहि ठाहे अचां। हा मां चङो, मां हलां थी। कुछ देर तरसी या तरसी छा करियां? तुझी भी का खबर नथी पए। छो नथी पवे? या तो मुझे मथो खाई वई त कॾहिं तो मंसूर अचे, या वरी वो आयो आहे ऐं तू 5 मिंट भी कान वेठी। वेहण वारनि लाइ जहिड़ा 5 मिंट तहिड़ा 5 कलाक। या आहे त ॾाढा ई, ॿियो न त चांहि जो ढुक त पी वञी हा। चांहि पीअण जा घणेई ॾींहं पिया आहिनि। अरे अमर शायद हदर ते छो बीठी अमर, हल ना अंदर। बाबा अंदरां थियो पई अचे। हाँ पोइ बस तो ते बयार काने का। ॾे ख़बर मंसूर अंदर वेठो आहे या ॿियो गोली थी? न अञा त वेठो आहे। भाणे हिते बि को एतबार कोन्हे, घर थो अचे त सवलो पाणी ढुक बि कोन थो भरे, भॻो वञे ॿाहिरि। मूं जीअं ख़बर ॿुधी दुकान ख़ाली छॾे भॻो आहियां। अलाए जे छो अॼुकल्ह जे छोकिरनि खे माइटनि खां वधीक दोस्त था मिठा लॻनि। अलाह मालिका। चङो पुत जी ठहियो, छॾे खणी। इहा ॻाल्हि खे अध में खाइण जी तुंहिंजी कहिड़ी आदत आहे? तूं त तंग करे मारियो आहे। पुछियुमि पे त वरी साॻी ॻाल्हि? पुछियुमि पे त अञा केतिरो वक़्तु रहंदो? केरु केतिरो वक़्तु रहंदो? मंसूर। छो तुंहिंजो मजस कम आहे? माण्हू बिना कम जे बि कंहिंजो पुछी सघे थो। मूंखां छा थी पुछी? पंहिंजे दिलि खां पुछी ॾिस। तूं न सुधरंदी है। वञी शायदा खे सॾिया। अम्मा आपदा जे घर पई अची? जी पुट हिकिड़ी ॻाल्हि चवां, दिलि में त कान कंदी। छो, छा थियो? पुट पराए घर बिना कम जे एतिरो वक़्तु लाइण कुझु ठीकु न आहे। पराए घर? पर आपदा वारा परावा त न आहिनि। बचा नियाणीअ लाइ पंहिंजे घर खां सवाइ ॿिया सभु घर परावा हूंदा आहिनि। अम्मा अॻे त तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं कॾहिं कोन कयूं। अॻे न कयमि त हाणे थी करियां। पर छो? पुट हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, जॾहिं बि का जवान जमाण न्याणी पाड़े जे कंहिं घर में घणो ईंदी वेंदी आहे त पोइ उहा ॻाल्हि घरनि मां थींदी घिटीअ में पहुचंदी आहे, ऐं पोइ घिटीअ मां थींदी पाड़े में पहुचंदी आहे। जॾहिं पाड़े मां थींदी बाज़ार में पहुचंदी आहे त नोड़ीअ मां फिरी नांग थींदो आहे। नोड़ीअ मां नांग त ठहंदा ई रहंदा आहिनि। जे नोड़ी न हुजे त नांग छो ठहे?
छा पे चई छोकिरी खे? मूं त कुझु बि कोन चयो थमांसि। कीअं थी चवें त कुझु न चयो थमांसि? छा चयो अथमि तुंहिंजी दादलीअ खे? हे जेके घर जूं भितियूं थी ॾिसी पई, इहे मुंहिंजा कन आहिनि। मूंखां शहर निकल कोन्हे त घर जूं ॻाल्हियूं कीअं लिकर रहंदियूं? हीअ छोकिरीअ खे रोक थी करी न कंदी कर, सम्झी? जी साईं। अरे तुझो दिमाग खराब थियो आहे छा? अल्लाह माफ़ करे साईं, आऊं गरीब माण्हू आहियां, मुंहिंजो छो दिमाग़ ख़राब थींदो? अरे कम त ग़रीबनि वारा कोन अथई। छो साईं, छा कयो अथव? तोखे ख़बर न आहे तूं छा कयो आहे? न साईं, मूं त का अहिड़ी ॻाल्हि कई कान्हे। अरे तोखे कंहिं चयो आहे त हिते लॾो लाहे? कंहिं न चयो आहे। पोइ हिते छा लाइ अची वेठो आहे? पट खाली पियो आहे, सो अची वेही रहियसि। केरु तुंहिंजा पट खाली आहे? पर असां खां अॻु में हिते केरु वेठल त कोन हो साईं। केरु वेठल कोन हो, इन करे बाबे जी मिल्कियत सम्झी हिते अची वई आहे। न साईं, बाबे जी मिल्कियत न ॻोठ में हुई न हिते आहे। अरे वरी मूंसां बहस थो करी? न साईं, बहस कोन थो करियां, ॻाल्हि थो ॿुधायां सरकार। ॻाल्हि जा बचा हींअर जो हींअर था टपर खण। पर टपड़ खणी केॾां वञो भला साईं? आबिद ॿुधाईसि केॾां वञिणो अथसि? जो थो ॿुधायां। हाणे छा थो चईं? चवंदुसि छा साईं, बसि लॼा पियो। शाम जो असां वरी फेरे ते ईंदासीं। जे हिते वेठल लिखो समाज जो पोइ पढ़े थो सम्झी। हाज़िर साईं, हाज़िर। एतिरो सबक़ काफ़ी अथनि। हल त हलूं। अचो भाऊ अचो। हेॾा हिन पासे थी चोरा लिया हिते थी वई मुंहिंजे पासे में। हक बाबा, सेठ साहब कहिड़ो हाल आहे? भला ख़ैर बाबा। ही पंहिंजा यार दोस्त केॾां भॼी विया? खूब मिलियो कोन? भाऊ हिन ॻाल्हि खे खणी छॾ। कंहिंजो पेर पट ते खुपे त असांखे हथ बचे न। मां ई अलाए तोखे कीअं हथायो आहियां। अलाए जी मुंहिंजी क़िस्मत ज़ोर हुई, अलाए तुंहिंजी क़िस्मत ज़ोर हुई त मां तोखे हथ अची वियुसि। हूअं बि यार त क़िस्मत सां मिलंदा आहिनि न। हा बाबा कहिड़ा हाल आहिनि? शुक्र आहे उस्ताद बड़े पिया गहूं। हाणे ईअं कर, टे चांहि खीर पती असांखे आणिजे, पर चांहि अहिड़ी हुजे जो हट ताड़ दफ़ा पीअण खां पोइ बाबा अखि न ॾिसे गोॾे खे। हा इहो ॿुधल हुजे। बसि न उस्ताद, चांहि उहा तो खीर पती पीए, इंशाल्लाह तबियत ख़ुशि थी वेंदई। चङो चङो, वारो कर सिगो ॿी ख़बरचार ॾे, धंधो कीअं पियो हले? धंधे जूं ख़बरूं न पुछ भाऊ। बाबा ख़ल्क जो अची टुटी आहे। ख़ल्क त जंहिंजो को अंत ई कोन्हे बाबा। असुल लारी ॾिसो, बस ॾिसो, ट्रैक्टर ॾिसो, ट्राली ॾिसो, सुज़ुकी ॾिसो, सभु बाबा ईअं सथिया पिया वञनि भरिया। माण्हू अलाए जे किथां था अचनि, अलाए केॾां था वञनि, ख़बर ई कान्हे। पाण बि बाबा जिते न था वञो बिस्मिल्लाह करे ब्रेक हणूसि, माण्हू असुल नोड़ थी था वञनि। मारे हिन क्लीनर खे असुल बीहण जी जाइ बि कान थी मिले बाबा। मतलब त मज़े में आई? मज़ा
मज़ा कहिड़ा आहिनि भाऊ? मज़ा त मालिकनि खे जिन जन खीसनि में नोट था वञनि नोट। पाण त बाबा मज़ूर माण्हू आहियूं त सुठी पघार ते पिया बाथूं खाऊं बसि। छिके छिके मस था वञी महीनो पूरो कयो था। वाह इहो केॾां सुबुह सुबुह साण इहे ॾंढा खणियो टुटा विया हुआ, केॾां विया हो? कब्ज़ो छॾाइण वियासीं। कब्ज़ो? कचे जा माण्हू असांजे प्लाट ते अची वेही रहिया हुआ। बाबे खे चवां हा पोइ? उहे छा जे असांजे प्लाट ते को वांगुरु रखे सिर खणूं। भाऊ चांहि पियो चांहि। हलो उॾाण। बुध वाह वाह। ही मामलो छा आहे? अरे बाबा इहा ॻाल्हि ई खणी छॾ बाबा। ट्रैक्टर जे टायरनि में एॾी हवा कान हूंदी अथई जेॾी माण्हुनि जे मथे में हवा भरियल आहे। बसि बाबा हिकिड़ो रेल जे भर में सरकारी प्लाटड़ो सो हथु आयो अथनि। ही बि टरड़ी कुकड़ वांगुरु उन प्लाट ते आरो करे वेही रहिया आहिनि। जेको त हुन प्लाट जे भर मां ईअं मटे ते ड्रोड़ कढियो ठूंको हणो था कटनि। पर बाबा मौला तो ॼाणे जॾहिं को मुड़ुस को हथु थो अची वञे न चढ़ी वञे न मुंहं ते त बाबा ब्रेक बि कार न लॻंदनि। चांहि पीए न। बिस्मिल्लाह बाबा बिस्मिल्लाह। केर मुड़साईंदी? भाऊ अॻे त पाड़े जूं कुकड़ियूं चोराईंदा हुआ। हाणे त साईं 4 व्हील दाड़ियल थी पिया अथई 4 व्हील। दाड़ियल? ही दाड़ियल? बाबा आस्ते आस्ते माराए त न यार, इहो छा थो करे बाबा? मला तो ॼाणे दरिया शाह जो ओरियों कप हिननि जो, परियों कप हिननि जो, खुदि दरिया शाह बादशाह बि हिननि जो बाबा। असुल 60 ते कांटो अथनि 60 ते बाबा। साईं इंडिकेटर ॾियण खां अॻु ई गोली हलाए था छॾीनि। पर यार दाड़ियल थी करे ईअं खुलम खुला पिया हलनि, पुलिस बि कान थी चवे। अरे शाबाश कान्हे न भाऊ जो ख़बर यार। किताब पढ़ी पढ़ी तुंहिंजो लाइटूं ई ख़राब थी वियो न हल। हे बाबा पुलिस खे मरणो आहे जो हुननि जो नालो वठंदी? पुलिस वारो न कोई नालो वठे न। मां तो ॼाणे त बुख ते हेडक्वार्टर में वेठो हूंदो। हा बाबा ही जेके अॼुकल्ह जा नए मॉडल वारा दाड़ियल पियो ॾिसी न, हिननि जो वॾनि माण्हुनि जा हथ अथई, वॾनि माण्हुनि जा। छॾ यार, वॾनि माण्हुनि जा हथ वरी कीअं हूंदा? अरे बाबा तूं इहो पंहिंजो सालनि सर त ठीकु कराए न। ईअं वॾे वाक थो ॻाल्हाई यार, माराईंदे छा? उथी हाणे उथी, हिते वेहण में चङाई कान्हे का, हल। छो न चङाई? अरे बाबा चयमि न त चङाई कान्हे का, हाणे उथी उथी शाबाश हल। चला गाॾी खे कपिड़ो हण, हल उथी बाबा उथी यार, ईअं न कर, हल माराईंदे छा? जेका यार जी मर्ज़ी हल है। हल हल। अदा यो पैसा घणा थिया? ए बाबा तूं पैसनि खे छॾ, हल न। मां ॾोकड़ ॾेई अचां थो, तूं ॿाहिरि त हल। हल गाॾी में वेह, हल ॾिस त सही। वाह घणा ॾोकड़ थिया? वाह घणा ॾोकड़ थिया? उस्ताद गदार जा वठो। गणतन में बैठो आहीं? माइट खे औलाद खां वधीक ॿी कंहिंजी गणती हूंदी? अल्लाह ॿिन्हिनि खे वॾी जमार ॾींदो।
बचन शल चाक चङा भला आहिनि, पोइ गणती छा जी? रुगो चङ भलाई मां बि त को कमु कोन हलंदो। किथे संगाबंदी करण जो ख़्याल अथई छा? तव्हां ज़ालुनि खे त संगाबंदीअ खां सवाइ ॿी का ॻाल्हि ई कान थी सुझे। पोइ छा जी गणती अथई? अरे बख़्तावर, वक़्तु बदिलजी वियो आहे। अॻे माइटनि खे औलाद जी शादीअ जो पहिरीं फ़िक्र हूंदो हो रोज़ीअ जो पोइ। हाणे पहिरीं रोज़ी पोइ शादी। मूंखे मंसूर जी रोज़ीअ जो फ़िक्र आहे। रोज़ी बि मिली वेंदी? कीअं मिलंदी? छो कोन मिलंदी? मुंहिंजो पुटु हर साल सुठियूं मार्कूं थो खणे। मार्कुनि खे केरु थो खंघे? हुते त वॾनि माण्हुनि जूं फोनूं थियूं खड़कनि, तॾहिं वञो थी नौकिरी मिले। त पोइ तूं बि कंहिं वॾे माण्हूअ खे झल। बख़्तार, वॾनि माण्हुनि जे दर ते एॾी थी रश लॻे जो असां जहिड़ा ग़रीब माण्हू त ईअं था ग़ाइब थियनि जो ॾिसण में कोन था अचनि। कुझु न कुझु त करणो ई पवंदो। कुझु न कुझु बि तॾहिं कबो जॾहिं ॻाल्हि वस में हूंदी। पर जे ॻाल्हि ई वस खां ॿाहिरि हूंदी त छा करे सघूं? ईअं आसरो त न लाहे। दुनिया उमेदुनि ते क़ाइमु आहे। दुनिया उमेदुनि ते क़ाइमु हुजे त हुजे, पर असां वालेकुम सलाम। पुट एॾियूं देरियूं त न कंदो कर, ज़मानो ॾाढो ख़राबु आहे। बाबा, ख़राब ज़माने में त हलणो आहे। हा, पुट थोरो ॿाहिरि हलंदीअ? छो न बाबा? माणे सां कुझु ॻाल्हाइणो अथमि, नाराज़ न थी जाए। नाराज़ छो थींदसि? ज़ैनब जी? मुंहिंजी ॻाल्हि हिकिड़े कन मां ॿुधी ॿिए कन मां कढी त कोन छॾींदी आहे। अॻे त ईअं कोन कयो अथव। तो शाहिदा खे अब्दुरहमान वारनि जे घर वञण खां रोकियो हो? हा, छो? अब्दुरहमान जवान पुट जो पीउ आहे। ऐं हाजी शफ़ी मोहन जा घणा जवान पुट आहिनि? ॿ। तो शाहिदा खे त कॾहिं हुनजे घर वञण खां कोन रोकियो? न, छो? उहे पंहिंजा माइट आहिनि। ऐं अब्दुरहमान वारा? उहे बि माइट आहिनि। ॿई पंहिंजा माइट आहिनि, पोइ हिकिड़े घर खां रोक आहे, ॿिए घर खां रोक नाहे। छो? अब्दुरहमान वारा पंहिंजो जोड़ जीस नाहिनि। ऐं हाजी साहब वारा? उहे आहिनि। कीअं? कहिड़े हिसाब में? इन में हिसाब जी कहिड़ी ॻाल्हि आहे? ईअं छो नथी चवीं त हाजी साहब अमीर आहे, अब्दुरहमान ग़रीब आहे? इन में ऐं जेकॾहिं मां चवां त हाजी साहब खां अब्दुरहमान वधीक अमीर आहे, पोइ? कहिड़े हिसाब में? मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधाए। सॼी सिंध में जंहिं बि अमीराणे घर मां हिकु या ॿ ऑफिसर नाहे, उनजो उहो ठठ मान ऐं शान नाहे जेको ऑफिसर जे घर जो आहे। एॾी वॾी मिल्कियत हूंदे माण्हू ऑफिसरियूं इन करे था वठनि जो मिल्कियत जेकॾहिं भितियूं आहिनि त ऑफिसरी उनजे मथां छित आहे। पर
अब्दुरहमान वटि कहिड़ियूं ऑफिसरियूं रखियूं आहिनि? मंसूर मंसूर छा आहे? मंसूर? मंसूर कॾहिं खां ऑफिसर थियो? थियो न आहे त थी वेंदो। कीअं? इहो कमु मुंहिंजो आहे। चिठी हलंदी, जेकॾहिं चिठी ते कमु न थियो त टेलीफोन खड़कंदो, जेकॾहिं टेलीफोन ते कमु न हलियो त रूबरू वञणो पवंदो, जेकॾहिं रूबरू कमु न थियो त नोट सराट कंदा ऐं मंसूर इंजीनियर थी वेंदो। मतलब त तूं शाहिदा जो संग अब्दुरहमान जे घर करण तो घुरी? जी। तोखे एतराज़ आहे? मूंखे छो एतराज़ थींदो? न्याणीअ जो पीउ तूं आहीं। जो कम थी वेंदो है, तव्हां फिक्र ही न करियो। हा हा चङो, खुदा हाफ़िज़। अधु पैसा त तव्हीं खणी खाई विया आहियो, हाणे छा जा पैसा ॾियां? है साईं लाचारी आहे। मूंखे रुगो तूं एतिरो ॿुधाए त हिन दुनिया में केरु लाचार न आहे? हैं साईं उहो त ठीकु आहे, पर ॿुध ॿुध, जेसि ताईं स्कूल जी बिल्डिंग ठही पूरी न थींदी तेसि ताईं टको बि कोन मिलंदव। साईं महिरबानी कयो। महिरबानी करण वारा महिरबानी कंदा, असां त नौकरी करण वारा आहियूं। आउं न तो ते महिरबानी कंदुसि, मूं ते केरु महिरबानी कंदो? सेठ साहब खे केरु मोह ॾींदो? चङो हल, हाणे मुंहिंजो वक़्तु ख़राब न कर, शाबाश हल। साईं ही भेरो साईं, चयमि न त वक़्तु ख़राब न कर, हल। चङो हल, हाणे मुंहिंजो वक़्तु ख़राब न कर, शाबाश हल। साईं ही भेरो साईं, चयमि न त वक़्तु ख़राब न कर, हल। साईं सलाम वालेकुम। साईं चङा भला, ख़ुश मतारा? जी साईं हू प्लाट आहे न सेठ साहब वारो। कहिड़ो प्लाट? सेठ साहब जा त इलाही प्लाट आहिनि, तूं अलाए कहिड़े प्लाट जी ॻाल्हि थो करीं? बाबा साईं पोस्ट ऑफिस जे भर में भगल जॻहनि वारो। हा 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 हा, छा थियो हुनखे? उते कुझु माण्हू अची वेही रहिया आहिनि। माण्हू अची वेही रहिया आहिनि? कंहिंखे खुटीअ खयो आहे जो सेठ जे प्लाट ते अची वेंदो? बाबा साईं पंहिंजनि अखियुनि सां ॾिसो पियो अचां। किथे कूड़ त कोन थो हणी? मूंखे कहिड़ी पई अञा कूड़ हणंदुसि, इतबार नथो अचेव त पोइ वञी पाण ॾिसी अचो। बाबा साईं, ओ बाबा 10 रुपया त हूंदा। किथे 10 रुपया तिगाइण लाइ ॾटो त कोन थो हणी? चयोमि न साईं त तव्हां वञी पाण ॾिसी अचो। पोइ साईं हुकुम कयो त उछला फिटो कया न? का ज़रूरत न आहे, असीं ॼाणूं, असांजो कमु ॼाणे। त पोइ ख़ुदा हाफ़िज़, सदाईं आबाद हूंदे, सदाईं ख़ुशि हूंदे साईं, मौला मदद। जॾहिं तोखे ख़बर बि आहे त इहो प्लॉट मुंहिंजो आहे, तोखे इहा बि ख़बर आहे त उते कुझु माण्हू अची वेही रहिया आहिनि, पोइ तूं हुननि खे लॾाए छो न? साईं अव्हां जो हुकुम आहे त पहिरीं मूंखे ॿुधायो, पोइ जीअं चवां तीअं करे। पर इहा एॾी वॾी ॻाल्हि न आहे जो मां तोखे ॿुधायां। साईं कंहिंखे लॾाइण त वॾी ॻाल्हि न आहे, पर अव्हां जो हुकुम त वॾी ॻाल्हि आहे।
बुद्ध जी साईं। इहे माण्हू कहिड़े क़िस्म जा आहिनि? साईं ॾाढा ग़रीब ऐं मिसकीन माण्हू था नज़र अचनि साईं। हाँ, ठीक ठीक, हाणे समझ में आई। मझनि का छोरी मोचारी त कान्हे? साईं हाणे मज़ाक आऊं मज़ाक कोन थो करियां। मूंखे ख़बर आहे त तुंहिंजी उमिरि जे कुंवारनि माण्हुनि जी दिलि में घणो रिस्क कंदी आहे। अचो अच्छा, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि चाक चङो भलो अच वे अच वे वे। साईं आऊं हाणे हलां? मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुध याकूब। मां मञां थो त तुंहिंजे लाइ दुनिया में क़ीमती शइ तुंहिंजी दिलि आहे, पर मुंहिंजे लाइ तुंहिंजी दिलि खां वधीक क़ीमती शइ मुंहिंजो प्लॉट आहे। हींअर जो हींअर वञे हुननि माण्हुनि खे चओ त 8 ॾींहंनि जे अंदरि हितां लॾो खणी वञनि। ठीकु आहे साईं। पंसु ॾाढी ज़्यादती थो करी। अच्छा, मूं त हिते असां का ज़्यादती न कई आहे। इहा ज़्यादती न आहे त छा आहे? असां तोखे घुरायूं त अची न ठहे। तव्हां मसरूफ़ रहंदा आहियो। अरे बाबा, मसरूफ़ हूंदासीं त दुनिया जे लाइ हूंदासीं, तुंहिंजे लाइ मसरूफ़ न आहियूं। इहा महिरबानी वाजी। महिरबानी त तुंहिंजी आहे जो सॾ ते ई सही हलियो त आहे। हाणे तव्हीं त ईअं न थियो। हाँ, भला हो नौकरी के लाइ अप्लाई की? कुछ ॾींहंनि अंदरि रिज़ल्ट ईंदी पोइ अप्लाई कंदुसि। जेकॾहिं का मुंहिंजी ज़रूरत पए त मूंखे ज़रूरु ॿुधाइजांइ। जे न पवे त? कीअं न पवंदी? कुझु उम्मीदवारनि खे मेरिट ते खणी वठंदा आहिनि। अरे बाबा, रही कहिड़ी दुनिया में थो पियो? इन ई दुनिया में थो आहे जंहिंमें तव्हां था रहो। भला चेक बेक? मूं वटि पंहिंजो चेक आहे। हाँ, मां तुंहिंजे भले जी ॻाल्हि थो करियां। मूंखे ख़बर आहे तव्हां मुंहिंजे भले जी था ॻाल्हि करियो। पोइ चयो मां पंहिंजो पाण खे बि आज़माए ॾिसां त आउं केतिरे पाणी में आहियां। हा, जेकॾहिं ईअं आहे त पोइ ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। बसि अवां रुगो दुआ कयो। अरे बाबा, मां त दवा करण जे लाइ तयारु आहियां, तूं दुआ जी ॻाल्हि थो करी। बहरहाल, जेकॾहिं इन बहाने तोखे नौकरी मिली थी वञे त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। पर इन खां अलावा जेकॾहिं कंहिं शइ जी ज़रूरत हुजे, पैसे रोकड़ जी ज़रूरत हुजे, त मुंहिंजो घर पंहिंजो घर सम्झां, हिजाब न कजाए। छा सम्झी? सलाम साईं। छा ॻाल्हि आहे? वो साईं, वो पैसा साईं। पैसा? साईं वो ॿाहिरि मैनेजर साहब कोन हो न साईं, सो ॾिहाड़ीअ जा पैसा आंदा हुअमि, सो चयमि त ॾियो वञा साईं। सो साईं ॿाहिरि साईं गाॾीअ में सवारियूं बि वेठियूं आहिनि, सो साईं तकड़ बि ॾाढी हुई। मूंखे ॾे। अचे बाबा। चङो चयो मूंखे ॾियो। कॾहिं ईअं बि न कर, घरां चकर ॾेई वञ। हा हा, बिल्कुलु मां ईंदुसि। ठीक, खुदा हाफ़िज़। भले वञ। चङो बाबा। आता किथे आहे? अम्मा या दीजिन पाड़े में निकली विया। हाँ वियो न। अचो प्लीज। कॾहिं ईंदियूं? बस अचण वारी हूंदियूं। को कमु? न, को कमु त कोन हुयो, बसि ईअं ई आई आहियां। हा, को सवली थी वियो न? न, बसि आउं ईअं ई सवली आहियां।
तव्हां किताब तमामु घणा था पढ़ो। बस आदत पइजी वई आहे। इहा सुठी आदत आहे। मूंखे त सुठी आदत नथी लॻे। छो नथी लॻे? पढ़ण सां दिमाग़ में मुंझारो वधे थो। तव्हां जूं ॻाल्हियूं मूंखे वणंदियूं आहिनि। ॿियनि खे त न वणंदियूं आहिनि। ॿियनि खे वणनि न वणनि, मूंखे त वणनि थियूं। कीअं थियूं वणनि? तव्हां कूड़ न ॻाल्हाईंदा आहियो। मां केरु थो चए त मां कूड़ न ॻाल्हाईंदो आहियां? मां त इलाही मौक़नि ते कूड़ ॻाल्हाए वेंदो आहियां। किथे न किथे हर कंहिंखे कूड़ ॻाल्हाइणो पइजी वेंदो आहे। मां ग़लति थो चवां? तव्हांजी का बि ॻाल्हि ग़लति न हूंदी आहे। ख़ैर ईअं न आहे। बिल्कुलु आहे। कीअं थो चओ? बस मुंहिंजी दिलि थी चवे तॾहिं बि चवां। ॾाढी स्पीड अथई तो। तो असांखे सम्झो छा आहे, 20 सालनि खां सेठ साहब वटि इहो ई त कमु करियां पियो। हा इहा ॻाल्हि त आहे। भला 2 टे ॾींहं अॻु में मूं सेठ साहब खे कुझु पैसा ॾिना, उहे दाख़िल कई। कीअं न दाख़िल थींदा? अलाए माण्हू खां करे करे ग़लती बि थी वेंदी आहे। इंसान रॉन्ग साइड ते वञो वेंदो आहे। पैसनि जे मामले में असांखां भुल न थींदी आहे, छा सम्झे? चङो साईं, पोइ भला मां हाणे हलां? हिकिड़ो कमु कंदे भाऊ शहबाज़, चओ। पोस्ट जे भर में भॻल जायूं ॾिठियूं अथई? पोस्ट जे भर में हा घणी जायूं ॾिठियूं अथमि। छो? उते हिकिड़ा वीचारा ॾाढा मिसकीन ऐं ग़रीब माण्हू अची वेठा आहिनि। मूंखे उन्हनि ते ॾाढो रहम थो अचे। रहम थो अचे? छो? आख़िर असीं बि माण्हू आहियूं, मुंहिंजे सीने में दिलि न आहे छा? न न ख़ैर हूंदी हूंदी, छो न। हर कंहिं माण्हू जे सीने में दिलि त थींदी आहे न। पोइ भला उन्हनि माण्हू खे छा करिणो आहे? भाऊ शहबाज़, उन्हनि खे हिते शहर में को बि माण्हू वेहण नथो ॾे। हींअर बि सेठ साहब मूंखे चयो आहे त उन्हनि खे हितां लॾाए। ॿी का जॻह हुजे हा त उते विहारियानि हा, पर छा थो करे सघिजे? मां छा कयां? तूं हीअं कर भाऊ शहबाज़, जो इहो लॾो गाॾीअ ते खणी किथे ॿाराड़ीअ में छॾे अचे। तुंहिंजो मतिलबु आहे त हिननि मिसकिननि खे हितां खणी वञी झंग में फिटी करे अचां, ईअं? अदा मुंहिंजी दिलि त घणेई थी चवे त उहे इते ई वेठा हुजनि, पर बेली छा करियां, लाचारी आहे। चङ, तुंहिंजी इहा लाचारी बि पूरी थींदी। ॿियो को कमु? न, बसि इहो ई कमु आहे। भला हाणे मां वञा? चङ।
ॿाहिरि केरु केरु आहे? कुछ हितां जा हमरा आहिनि, कुछ ॿाहिरां आयल आहिनि ऐं कुछ सवाली आहिनि। घणा माण्हू आहिनि? 15। सवाली घणा आहिनि? 2। पहिरीं उन्हनि खे वठी अच। जी साईं। हलिया हलिया। हिनखे चओ त सवलो थी वेहे। सवलो थी वे। साईं बादशाह, आऊं मिस्कीन ॾाढो ग़रीब माण्हू आहियां। हिन दुनिया में सब गरीब आहिनि, को पैसे में गरीब आहे, को दिल जो गरीब आहे। बेशक साईं, बेशक। हिनखे चओ त मथे थी वेहे। मथे थी वे। हाज़िर मुंहिंजा बाबला, हाज़िर। तूं हिन सां गॾु आयो आहीं, तुंहिंजो पंहिंजो अलॻि कमु आहे। मां साईं हिननि सां गॾिजी आयो आहियां। कमु ॿुधाए। साईं ही वीचारा कच्चे जा माण्हू आहिनि साईं, उतां तंग थी भॻा आहिनि। पोइ मां छा करियां? साईं हिननि वीचारनि खे साईं हिते केरु विहण ई कोन थो ॾिए। वीचारा ॾाढा लाचार माण्हू आहिनि साईं। पैसा खपनि? न साईं। धंधो खपे? बादशाह, धंधो ॻोल्हे वठंदासीं। पोइ छा खपे? सरकार, रहण लाइ को पटु थो खपे। अलाह माफ़ करे साईं, पोइ हक़ हलाल जो पोरियो करे खाईंदासीं साईं। जेकॾहिं पट हक़ लाल जो न हुजे त पोइ? उहो बादशाह अवां मालिक आहियो। मालिक मां न आहियां, मालिक हू आहे। बेशक साईं, बेशक। मूंखे रहण लाइ को अझो या को झुगो साईं। शेरल। जी साईं। पंहिंजे कब्ज़े में को पासेरो प्लाट आहे? ख़ाली न साईं। पोइ हिननि जो छा थींदो? जेको हुकुम साईं। पहिरीं को ख़ाली प्लाट जी आजो जांच।